बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, यू वाचिंग एनालिसिस रूम। आहियां लैला निसार। नाज़रीन, सभ खां पहिरीं ख़बर शामिल कंदासीं त सिंध हुकूमत जो गुल प्लाज़ा वाक़े खे वठी करे अदालती जांच कराइण जो ऐलान उन्हनि करे छॾियो आहे। जुडिशल कमीशन यानी स्टैब्लिश थी वई आहे। तव्हांखे यादि हूंदो त गुल प्लाज़ा साने में 80 माण्हू पंहिंजी ज़िंदगियूं पंहिंजूं हयातियूं विञाए चुका आहिनि। अफ़सोस सां ऐं ॿिए पासे हाणे सिंध गवर्नमेंट लेटर लिखियो आहे सिंध हाई कोर्ट खे त जेको सर्विंग जज आहे उन वाक़े जी जांच करे। ॿियो जेके कुझु ऑफिसर्स सस्पेंड थिया आहिनि, जंहिंमें कराची वाटर एंड सीवरेज बॉडीज़ जो हाइड्रेंट इंचार्ज सस्पेंड थी वियो आहे। उन खां अलावा सिविल डिफेंस जी गफ़लत बाबति कंसर्न्स एक्सप्रेस कया विया आहिनि। सिविल डिफेंस डिपार्टमेंट जे ख़िलाफ़ बि एक्शन वरितो वियो आहे। न सिर्फ़ु एतिरो, पर इहो बि ॼाणायो वियो आहे त 2023 खां गुल प्लाज़ा जा ऑडिट्स करण बावजूदि बि न सेफ्टी मेजर्स खे इंश्योर करायो वियो ऐं न ई वायोलेशन्स खे ख़तमु कयो वियो। इहो अॼोकी प्रेस कॉन्फ्रेंस में सीनियर सूबाई वज़ीर शजीद नाम मेमन साहब तमामु ॻाल्हियूं कयूं पिए। डायरेक्टर ऑफ सिविल डिफेंस जेकी आहिनि साउथ जा एडिशनल कंट्रोलर सिविल डिफेंस, हू बि इमीडिएटली उन्हनि खे सस्पेंड कयो वियो आहे, जेके गफ़लतूं उन्हनि में ज़ाहिर कयूं वियूं आहिनि। इन बाबति ही जुडिशल जांच जेकी जोड़ी वई आहे अदालती जांच जे लाइ, त छा इहो बहितर क़दम आहे ऐं इन मां अञा जेके फैक्टर्स आहिनि उहे रिवील थींदा ऐं शयूं पधरियूं थींदियूं? जीअं त इनिशियली तौर ते इहो ॼाणायो वियो बाहि लॻण जो सबबु हिकु गुलनि जी दुकान हुई ऐं उन ते हिकिड़ो छोकिरो यानी उन जो दुकानदार जो पुटु उन सबबु इहा बाहि लॻी आहे, उन शायदि विसाइण में नाकाम थी वियो। बहरहाल पोइ वरी फायर वर्कर्स जी बि कोताही खे ॼाणायो वियो आहे त पाणी इनफ न हुयो ऐं उन्हनि सां लाॻापियल ऑफिसर्स खे सस्पेंड बि कयो वियो आहे। इन अमल ही जेकी जुडिशल हाणे जांच थींदी या केतिरे हद ताईं लाभाइती साबित थी सघे थी ऐं कहिड़ियूं शयूं इन मां रिवील थी सघनि थियूं? विल आस्क दीज़ क्वेश्चन्स। ॿिए पासे नाज़रीन, ईरान ऐं अमरीका जी सूरत हाल ते ॻाल्हाईंदासीं त ईरान ते अमरीकी हमले जो ख़तरो छा हिन वक़्त ताईं बि बरक़रार आहे? काल्ह के अमरीका जे सदर डोनाल्ड ट्रम्प जे ट्वीट खां पोइ त हिकु बहरी ॿेड़ो ईरान ॾांहुं वधंदड़ आहे। उनजे नतीजे में ईरान जे फॉरेन मिनिस्टर जो बि बयानु साम्हूं आयो आहे ऐं हिन वक़्तु नेगोसिएशन्स खे वठी करे छा कुझु तयारियूं थियनि पयूं ऐं ट्रम्प साहब जे तरफ़ां इहो बयानु आयल आहे त जेकॾहिं हिन भेरे ईरान असां सां का ॻाल्हि ॿोल न कई त पोइ पहिरियां खां वधीक असीं सख़्तु क़दम खणंदासीं। त ईरान ऐं अमेरिका जे विच में छा थी रहियो आहे? छा हिन वक़्तु बि हमले जो जंग जो ख़तरो बरक़रार आहे? विल डिस्कस दैट। ऐं ॿिए पासे सिंध जे सरकारी मुलाज़िमनि खे माली अदायगियुनि बाबति नई पॉलिसी जारी कई वई आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त नाणे खाते पारां नाज़रीन मुलाज़िमनि जी अदायगियुनि, मेडिकल ऐं सफ़री बिल्स बाबति नई पॉलिसी जारी कई वई आहे। इन जा वधीक तफ़सील असीं प्रोग्राम जे आख़िर में तव्हां सां शेयर कंदासीं ऐं अगेन ॿिए पासे तव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं हिकु सिंधजाई सां जेको पंहिंजो पाण खे हिकु फील्ड में भरपूर अंदाज़ में मनराए रही आहे। हिन वक़्तु मूंखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी तजिया निगार इमदाद सुमरो साहब ऐं उन्हनि जी तरफ़ हलंदासीं, ॻाल्हाईंदासीं गुल प्लाज़ा साने खे जेकी अदालती जांच जोड़ी वई आहे, जांच कराइण जो ऐलान कयो वियो आहे। अस्सलाम वालेकुम इमदाद साहब, वेलकम टू द शो। इमदाद साहब, सिंध हुकूमत जी अदालती जांच कराइण जो ऐलान करे छॾियो आहे गुल प्लाज़ा साने खे वठी करे। छा अदालती जांच अञा इन वाक़े इन साने जा पहलू फैक्टर्स रिवील कंदी? ॾिसो ना, ही जेको इन्वेस्टिगेशन थी कमिश्नर ऐं एडिशनल आईजी पारां, जिन रिपोर्ट जी बुनियाद ते जेको फ़ैसिलो कयो वियो आहे त अदालती कमीशन लाइ सिंध हाई कोर्ट खे लिखियो वञे, बल्कि शजील नाम मेमन साहब चयो त उहो त ख़त वञी चुको हूंदो। हाणे ज़ाहिर आहे हुकूमत मुतमइन कोन्हे ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त इन में को चवण में आर न हुजणु घुरिजे त जेके सरकारी ऑफिसर्स आहिनि उहे बहरहाल कंहिं न कंहिं तरीक़े सां हिक ॿिए खे शायदि बचाइण जी कोशिश कंदा हूंदा या हिकिड़ो हुकूमत खे शक पियो हूंदो, या वरी इहो हिकिड़ो आम जेको तासुर आहे त जेकॾहिं सरकारी ऑफिसर जेको आहे उहो इन्वेस्टिगेशन करे उनखे फाइनल सम्झो वञे त पोइ उन खां पोइ इहो इल्ज़ाम लॻंदो त बाबा उन जेका आहे पंहिंजनि जेके ॿिया सरकारी ऑफिसर आहिनि या उन्हनि खे बचायो आहे। उन लाइ बहितर तरीक़ो इहो ई हुयो जेको एडॉप्ट कयो वियो आहे जुडिशल कमीशन जो। उन में फौरी तौर ते जेके ऑपरेशनल या जेके ऑफिसर हुया जेके उन्हनि जे ख़िलाफ़ उनखे मुअतल करणु, चाहे उहो उनजो वाटर बोर्ड जा ऑफिसर हुजनि चाहे ॿियनि इदारनि जा, उन्हनि जे ख़िलाफ़ एक्शन फौरी तौर ते खयो वियो आहे। पर हाणे ॿियो जेको पासो आहे जंहिं पासे खे ॾिसणु घुरिजे उहो इहो आहे त ज़ाहिर आहे जेके सरकारी ऑफिसर उहे मुअतल थी विया या बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी वारा जिन बार बार लिखियो इन्हनि खे पंहिंजो गुल प्लाज़ा जी इंतज़ामिया खे त तव्हां पंहिंजा जेके सेफ्टी मेजर्स मुकमल कयो, उन्हनि न कया।
हाणे हेॾो वॾो सान्यो थी वियो त जिथे सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जा ऑफिसर उनमें उन्हनि जी गफ़लत जेका उहा ज़ाहिर थिए थी, उते जेका मुजरिमाना गफ़लत आहे उहा त अचे थी जेको गुल प्लाज़ा जा जेका इंतिज़ामिया आहे, हम्म, हाणे उन्हनि जे ख़िलाफ़ हिन वक़्तु एक्शन न खणण जो मतिलबु इहो आहे त हुकूमत जेका आहे उहा शायदि प्रेशर में आहे। अच्छा। त जेकॾहिं गुल प्लाज़ा जी इंतिज़ामिया ख़िलाफ़ को एक्शन थियो, ज़ाहिर आहे पोइ जुडिशियल कमीशन त पोइ जेको बि फाइंडिंग्स ॾींदी, पर फौरी तौर ते इहो प्रूव थियो आहे त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी या ॿिया जेके मुतलिका इदारा हुया उन्हनि बार बार जेको चयो वियो आहे शर्जील मेमन साहब तरफ़ां प्रेस कॉन्फ्रेंस में, जी। जेका रिपोर्ट कमिश्नर साहब जी एडिशनल आईजी साहब जी जेका आई आहे, उन में इहो चयो वियो आहे त हिननि बार बार हुनखे चयो त तव्हां पंहिंजा पूरो कयो, पंहिंजो जेको बायोसाइड जो सामान आहे, इहे जेके एहतियाती उपाउ आहिनि पूरा वठो। जॾहिं हुन न वरिता त इनजो मतिलबु आहे त प्राइमरी ज़िम्मेदारी जेका आहे हाणे अची वञे थी इंतिज़ामिया ते गुल प्लाज़ा जी, हम्म, उन्हनि जे ख़िलाफ़ को एक्शन जेको अञा ताईं सजेस्ट न कयो वियो आहे, इहो मुंहिंजे लाइ हैरान कोन आहे। ऐं अच्छा। ॿियो इहो ॿुधायो वियो त बाबा जेको ॿार आहे, पर इहो ॿार जेकी हुया तहकीकाती उन्हनि रिपोर्ट आहे उन में फायर अलार्म सिस्टम न हुजण ऐं उन खां अलावा प्रॉपर फायर फाइटिंग अरेंजमेंट्स न हुजण जी ॻाल्हि त कई वई आहे, त इहो इंतिज़ामिया जी त आई आहे न, गुल प्लाज़ा जी इंतिज़ामिया ई इन में ॾोहारी साबित थिए थी न। मां गुल प्लाज़ा जी इंतिज़ामिया जी ॻाल्हि कयां थो न। ॾिसो जी न, जी। पाण पहिरियों त इहो हुयो त जेकॾहिं सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी वारा या ॿिया जेके इदारा हुया शहरी इदारा, जेकॾहिं उहे हिननि सां अप्रोच न कनि हा, हिननि वटि न वञनि हा, इंस्पेक्शन न कनि हा, त पोइ त पाण चऊं त उहे ॾोहारी आहे। हा, उहे उन ते अमल न कराए सघिया, उन्हनि खे सिर्फ़ु लिखंदा रहिया, उहो ज़िम्मेदारी हुननि जी आहे। पर जॾहिं हिकिड़ी शइ पंहिंजो कई वई, उनखे आइडेंटिफाई कई वई, बाबा तव्हां हीअ शयूं कयो, हीअ शयूं तव्हां वटि कोन्हनि, खोट आहे, त हुननि न कई आहे, त उनजो मतिलबु आहे त हाणे इहा जेका प्राइमरी ज़िम्मेदारी जेका आहे, प्राइमरी अक्यूज़ जेको आहे इन सॼे साने जो, उहो गुल प्लाज़ा जी इंतिज़ामिया आहे। उहो जेको बि हुजे, मूंखे न आहे ख़बर त उहो कहिड़े तरीक़े सां उन्हनि हलाई पे, उहो जेको पास्ता साहब आहिनि उहे होली सोली हलाइनि पिया, का एसोसिएशन हुई या जेको बि अरेंजमेंट हुई, यानी जेको उनखे हलाए पियो उहो को प्राइमरी अक्यूज़ उहो आहे, असल मुजरिम असल ज़िम्मेदार उहो आहे। बाक़ी त पोइ जूं ॻाल्हियूं आहिनि त बाहि लॻी आहे, लॻाई वई आहे, छा थियो, फायर ब्रिगेड केॾी महिल पहुती, पाणी छो खुटो, इहे सभु पोइ जूं ॻाल्हियूं आहिनि। न न, जेको ही तहकीकाती रिपोर्ट में सर ॼाणायो वियो आहे न त फायर अलार्म सिस्टम बि न हुयो अंदरि, त पोइ इहो फायर सेफ्टी एसोसिएशन वारनि ते ॾोह अचे पियो या ही गुल प्लाज़ा जी इंतिज़ामिया जी नाअहली हुजे थी? न न न न, फायर सेफ्टी वारा जेके आहिनि, जेको चयो वियो त उन्हनि खे बार बार चयो वञी न, जेके शहरी इदारा हुया, चाहे वो सिंध बिल्डिंग कंट्रोल, हा, उन्हनि खे वञी इंडिकेट कयो त बाबा तव्हां ही शयूं तव्हांखे पूरियूं करणियूं आहिनि, 2023 खां ऑडिट थिया पे। एग्ज़ैक्टली, हाणे उन्हनि उन पंहिंजी जेको अमल न करायो, ओतिरा हू ज़िम्मेदार आहिनि। पर जिन खे बार बार इहो चयो वियो त बाबा तव्हां वटि ही शयूं जेके आहिनि उहे कोन्हनि, इहे पूरियूं कयो, जिन न कयूं, प्राइमरी ज़िम्मेदार हाणे उहे आहिनि। जेकॾहिं सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी या फायर सेफ्टी वारा जेके आहिनि उहे न वञनि हा उते, त पोइ प्राइमरी ज़िम्मेदारी उन्हनि जी हुजे। हाणे इहो हिकिड़ो जेकॾहिं प्रूव थी वियो आहे त उन्हनि पंहिंजी ड्यूटी पूरी कई पे, पर हिननि बार बार उन्हनि जी जेका सलाह हुई या उन्हनि जेका एडवाइस उन ते अमल न कयो। हाणे जेको हिन सॼे साने जो जेको बेसिक बुनियादी ज़िम्मेदार आहे उहो गुल प्लाज़ा जी इंतिज़ामिया आहे। हा, उन खां पोइ बाहि लॻी आहे, उनजो रिस्पॉन्स छा आहे, जेतिरो जेतिरो उनजो ज़िम्मेदार आहे उन्हनि ते ओतिरी ओतिरी ज़िम्मेदारी फिक्स करे उन्हनि जे ख़िलाफ़ सज़ा ऐं जज़ा जो सिलसिलो जेको आहे उहो हुजणु फायर घुरिजे। फाइटर्स लाइ बि पर ॼाणायो वियो हिते त हू साबित प्रॉपरली ट्रेंड न हुया, न ई हुननि वटि कहिड़ा इक्विपमेंट्स हुया जो हू वक़्ताए तो उन ते कंट्रोल करे सघनि, या 3 फायर टेंडर्स त दे रैन आउट ऑफ वाटर, पाणी बि ख़तमु थी वियो, वरी जेसि ताईं पंहिंजो ॿीहर सप्लाई कयो वियो, त इहे तमामु कोताहियूं जेके आहिनि इहे हिन में मेंशन कयूं वयूं आहिनि। त बहरहाल तव्हांखे लॻे पियो त हाणे ईंदड़ ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं कोई एॾो वॾी नौइए जो वाक़ियो सान्हो ख़ुदा न ख़ास्ता पेश अचे, अलाह न करे त ईअं थिए, त छा तव्हां सम्झो पिया त ही सभिनी डिपार्टमेंट्स जूं तयारियूं या ही जेकी फायर सेफ्टी एसोसिएशन्स आहिनि इन्हनि जूं तयारियूं मुकमल हूंदियूं आफ्टर दिस, या वरी साॻी शइ रिपीट थी सघे थी? हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहे, हिकिड़े हादसे ॿिए हादसे जे विच में जेको आहे न असां ज़िंदगी था गुज़ारियूं, हिकिड़ो हादसो थींदो आहे, पोइ थोरो तड़तकड़ में कुझु एक्शन थींदा आहिनि, उन खां पोइ वरी ठापुर थी वेंदी आहे, त वरी पोइ साॻी चुरपुर बंदि थी वेंदी आहे, वरी को ॿियो हादसे जो इंतज़ारु, ईअं न हुजणु घुरिजे। जेका अॼु ऐलान कया विया आहिनि, जेके ॻाल्हियूं कई वियूं आहिनि, त बाबा जेको रेस्क्यू 1122 आहे, KMC आहे, ऐं ॿियो जेको वाटर बोर्ड जो जेको ख़ासि तौर ते उन फायर ब्रिगेड या बाहि विसाइण वारो जेको उनजो सिस्टम आहे, उनखे हिकिड़ी अम्ब्रेला, हिकिड़ी छत जे हेठां आंदो वेंदो, हिकिड़ो बहितर फ़ैसिलो आहे। ॿियो जेको सिविल डिफेंस जो इदारो आहे, हाणे इहो बहितर फ़ैसिलो आहे, इन ते फौरी तौर ते अमल थियणु घुरिजे। इहो जेको हिकिड़ी कॉल ते सभु इदारा जेके आहिनि अलर्ट थी वञनि, मुतहरिक थी वञनि, फायर ब्रिगेड खे अलॻि कॉल कजे,
वासा वारनि खे अलॻि कॉल कजे, सिविल डिफेंस वारनि खे अलॻि कॉल कजे, KMC वारनि खे अलॻि कॉल कजे, या इवन जेको तव्हांजो के इलेक्ट्रिक आहे जी उन्हनि खे, छाकाणि त जॾहिं बाहि लॻे थी त बिजली जो बि हिकिड़ो वॾो मसइलो हुजे थो। हम्म सो इन्हनि सभिनी खे हिकिड़ी छित जे हेठां जेको करण जो फ़ैसिलो थियो आहे, इहो बहितर ठीकु आहे फ़ैसिलो आहे ऐं इन में जल्दी अमल थियणु घुरिजे। असल शइ इहा आहे त को ॿियो हादसो न थिए। पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि शर्जील इनाम मेमन साहिब कई त साल में 1100 बाहियूं जेके आहिनि उहे इन साॻियो KMC ऐं 1112 जूं जेके फायर ब्रिगेड्स आहिनि उन विसायूं बि आहिनि। इहो बि आहे ज़ाहिर आहे को वॾो हादसो थिए थो कि हादसो हिननि बचाया बि आहिनि, हिन में हिननि जी हिकिड़ी महिनत बि पंहिंजी जॻह ते मौजूदु आहे। सही पर जेको वॾो हादसो थियो आहे त हाणे तयारी उन हादसे खां वॾे हादसे खे रोकण लाइ करणु घुरिजे। वेरी ट्रू जीअं हिकिड़ी बोर ईंदी आहे लिमिट हूंदी आहे, उन खां पोइ वॾी ईअं ई बोर, आहे उन खां बि वॾी बोर जे हिसाब सां तव्हां जेको बंदि बिल्कुलु वधंदा प्रोएक्टिव अप्रोच आहियो हुजणु तमामु लाज़िम आहे। सही इहा इमरान साहब, अप्रोच ईरान ऐं अख्तियार अमेरिका करणु। वारे इशू ते अची वञूं था त ही ईरान ऐं अमेरिका जे विच में छा हिन वक़्तु ताईं जंग जो ख़तरो बरक़रार आहे? ऐं प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प जो इहो ट्वीट त हिकिड़ो बहरी जहाज़ ईरान जी तरफ़ वधी रहियो आहे, वरी बाद में नेगोशिएशंस खे वठी करे एॾा सख़्तु स्टेटमेंट्स जारी कया विया ऐं बाद में ईरान जे फॉरेन मिनिस्टर पारां बि स्टेटमेंट्स आयूं आहिनि, हुननि बि इहो चवरायो आहे त हू माफ़ी वठनि प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प साहब। ही छा थी रहियो आहे ॿिन्ही मुल्कनि जे विच में? ला कशीदगी तनाव तमामु घणो आहे। ज़ाहिर आहे डोनाल्ड ट्रम्प जेको आहे उहो हाणे उते ख़िते में जेकी ईरान जी प्रॉक्सीज़ आहिनि, जेके प्रॉब्लम या जेके मथे में सूर आहिनि पंहिंजो इसराइल लाइ, हू चाहे थो त उन्हनि खे ख़तमु कजे। हमास आहे, हिज़बुल्लाह आहे या ॿियूं, त उन लाइ जेको आहे प्रेशर विझे थो पियो ईरान जे मथां सदर ट्रम्प। ऐं जेको ग्रेट इब्राहिम जेको उन्हनि जो आहे बहरी ॿेड़ो, हू चए थो त उहो बि अची वियो आहे। सो वेनेज़ुएला खां वधीक ताक़त सां असां ईरान ते हमिलो कंदासीं, उहो हू चए थो उन लाइ तयारु रहे। या वरी पोइ जेको इसराइल ऐं ईरान जी जंग जे दौरान जेके हमला कया अमेरिका, त उन खां वॾो हमलो कंदासीं ईरान ते, उहो सदर ट्रम्प चए थो। सदर ट्रम्प कुझु बि करे सघे थो, कंहिं बि क़िस्म जी का बि जारत करे सघे थो। इहो हिकिड़ो ख़तरो मौजूदु आहे। उनजे करे ईरान जेको आहे बजाए दबजण जे, ईरान उनखे पर उन साॻी ॻाल्हियुनि जे ज़बान लाइ में त जवाब ईरान तयार ई आहे न, पोइ हू छो हिकिड़े थ्रेट वारे अंदाज़ में डोनाल्ड ट्रम्प साहब चवनि था त जेकॾहिं नेगोशिएशंस न कया, ॻाल्हियूं न कयूं त कार्रवाई पहिरियां खां सख़्तु थींदी? ॾिसो, ॻाल्हियुनि में ट्रम्प जॾहिं ईरान इसराइल जंग हुई तॾहिं बि जेको इसराइल ॻाल्हियुनि लाइ तयारु हो, पंहिंजो ईरान ॻाल्हियुनि लाइ तयारु हो, मूंखे यादि हूंदो। हुनजो ठीकु आहे असां ॻाल्हियुनि ते विहण लाइ तयारु आहियूं, पर ॻाल्हियुनि में जेको आहे ट्रम्प खे ख़बर आहे ट्रम्प लूज़ कंदो, जेको हुनजो मौक़ुफ़ आहे। छाकाणि त ईरान जो जेको जोहरी प्रोग्राम आहे, जेॾो दावा कई थी वञे या जेॾी वावेला कई थी वञे, उन लेवल जी कोन्हे। ॾिसो, जेका ईरान सां जंग हुई इसराइल जी, उन में जेके IAEA जा जेके हुया पंहिंजो इंस्पेक्शन जा जेके हुया ठिकाणा, उन्हनि ते बि हिननि हमलो कयो, पंहिंजो इसराइल ऐं अमेरिका। सो जॾहिं ॻाल्हियुनि जो मामिलो ईंदो त पोइ अमेरिका खुटी पवंदो। त मुंहिंजो ख़्यालु आहे त उनजे करे ई धौंस धमकी ऐं उन खां पोइ आख़िरी हरबो हिन वटि हूंदो हमले जो। तो हमलो करे जेको आहे इसराइल पंहिंजो ईरान खे कमज़ोर करण जी कोशिशि कंदो। पहिरीं त उते जेका मुज़ाहिरा थिया उन मां हुननि कोशिशि कई त लिबिया वांगुरु या जेको आहे मिस्र वांगुरु जो फ़ाइदो वठे, पर उतां ज़ाहिर उन में ईरानी क़ौम थोरी डिफरेंट क़ौम आहे, त उहा उन्हनि जी साज़िश कामयाबु कोन थी। हाणे ही जेको आहे हमले बरक़रार आहे ऐं कहिड़े क़िस्म जो बि रुख़ इख्तियार करे सघनि था, ख़ासि करे अमेरिका। ठीक है सर, थैंक यू। ट्रम्प कुछ भी कर सकते हैं। ओके, थैंक यू वेरी मच इमदाद साहब, तमाम सां एतिरी टाइम जे लाइ मौजूद हुया। नाज़रीन, ते शॉर्ट कमर्शियल ब्रेक ऐं ब्रेक खां बाद में सरकारी मुलाज़िमनि जे लाइ हिकिड़ी नई पॉलिसी जारी थी आहे, उन बाबति डिस्कशन कंदासीं राइट आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, हाणे हिकु अहम ख़बर शामिल कंदासीं सिंध जे सरकारी मुलाज़िमनि जे लाइ। त सिंध जे सरकारी मुलाज़िमनि खे माली अदायगियुनि बाबति हिकु नई पॉलिसी जारी कई वई आहे। सो नाणे खाते पारां मुलाज़िमनि जी अदायगियुनि, मेडिकल ऐं सफ़री बिल्स बाबति नई पॉलिसी जारी थी आहे। सो 10 वरियनि ताईं जा बिल ऐं अदायगियूं जेके लाॻापियल डिपार्टमेंट्स आहिनि उन्हनि जे ज़रिए थींदा। खाता जेके आहिनि उहे पाण मंज़ूर कंदा। ऐं ॿिए पासे 10 सालनि खां वधीक पुराणा बिल नाणे खाते ॾांहुं मंज़ूरी जे लाइ मोकिलिया वेंदा। सो सिंध फाइनेंशियल रूल्स 2023 में तरमीम बाबति हीअ नई पॉलिसी जोड़ी वई आहे। सो छा नई पॉलिसी सां सरकारी मुलाज़िमनि जा मसइला हल थींदा, उन्हनि खे फ़ाइदो पुॼी सघे पियो, उन बाबति असीं वधीक तफ़सील वठी वठूं था। आवाज़ TV जा रिपोर्टर आहिनि शहज़ाद जलमाणी साहब। अस्सलाम वालेकुम शहज़ाद, थैंक यू जॉइन करण जे लाइ। शहज़ाद, ही सरकारी मुलाज़िमनि जे लाइ नई पॉलिसी छा आहे, कुझु तफ़सील ॿुधाया पए, पर वधीक ही जेका सिंध फाइनेंशियल रूल्स 2023 में
तरमीम बाबत बाद उन खां बाद में नई पॉलिसी आई आहे, इन सां फ़ाइदो कहिड़ो पुॼंदो सरकारी मुलाज़िमनि खे ऐं छा चवणु आहे तव्हांजो वधीक पॉलिसी बाबति, इन जा डिटेल्स कहिड़ा आहिनि वधीक? जी वालेकुम सलाम लैला। पहिरियां ईअं थींदो हुयो जो के बि खाता आहिनि सरकारी सिंध जा उहे जेके आहिनि फाइनेंस खाते खे इहे पंहिंजूं जेके आहिनि जेके ड्यूज़ आहिनि उन्हनि जा उहे रहियल हूंदा हुया त उहे उन्हनि खां ओॾा मोकिलींदा हुया। उन खां पोइ इहो हिकिड़ो डिघो प्रोसेस हूंदो हुयो, उतां अप्रूवल ईंदी। पहिरियां त जेको नंढो मुलाज़िम आहे उहो हेठां खां वठी पंहिंजे जेको हेड ऑफ डिपार्टमेंट ताईं उनखे उनजो जेके रहियल अदायगियूं आहिनि या बिल आहिनि जेके मेडिकल जा ऐं सफ़री बिल आहिनि उहे जेके आहिनि हेठां खां प्रोसेस थींदा, पोइ हेड ऑफ डिपार्टमेंट में वठी ॾींदा हुया। उन खां पोइ फाइनेंस में ॾींदा हुया। फाइनेंस खां पोइ वरी उहा जेका आहे ख़त किताब जेका आहे उहा वरी वापसि ईंदी हुई उन हेड ऑफ इन पॉलिसी तहत जेके रहियल पघारुनि वारो मामिलो हुजे थो पोइ उहो बि हाणे नाणे वारो खातो ई उन ॾांहुं मोकिलियो वेंदो फाइनेंस डिपार्टमेंट वटि? जी न, पघारनि जी बकायनि बाबति केस नाणे खाते ॾांहुं मोकिलिया वेंदा। हाणे ऐं ॼाण ॾिनी वेंदी त सूबाई काबीना 23 सितंबर 2025 जे इजलास में मंज़ूरी बाद फाइनेंशियल रूल्स 2023 में तरमीम जेका आहे उन हिसाब सां जेको आहे नाणे खाते खे उहे पघारूं जेके रहियल जेके पघारूं आहिनि उन्हनि जा बिल ओॾां मोकिलिया वेंदा। इन्हनि तरमीमनि तहत पघार ऐं अलाउंसिस जी बकायनि जी जेके क्लेम हूंदा उहे इजाज़त ऐं मंज़ूरी जा इख्तियार बि शामिल आहिनि ऐं बग़ैर रक़म या मुदत खे विरहाइण जे हाणे इंतज़ामी जेके खाता आहिनि उन्हनि खे इहे इख्तियार पिणु सौंपिया विया आहिनि। नतीजे तौरु अहिड़ा जेके क्लेम आहिनि उन्हनि जी मंज़ूरी लाइ खज़ान जेको नाणो खातो आहे उहो अॻुवाट इजाज़त जेका आहे ज़रूरत हुई जेका इजाज़त जी उहा ख़तमु कई वई आहे हाणे। ठीकु आहे, वरी महिरबानी शहज़ाद तव्हां सां गॾु मौजूदु आहे। बहरहाल जी नई पॉलिसी जेको प्रोसेस पहिरियों तमामु घणो ॾुखियो ऐं ड्रिगो हूंदो हुयो ऐं हाणे इन तरमीम खां बाद में इहा नई पॉलिसी सहूलियत सरकारी मुलाज़िमनि जे लाइ पैदा करे सघे थी। सो हिन वक़्तु नाज़रीन तव्हांजी मुलाक़ात असां हिकु सिंधजाई सां कराइण वञूं था जंहिंजो नालो आहे उमेर रुबाब जोखियो, जंहिंजो तालुक़ु हैदराबाद शहर खां आहे। तिबी शोबे में नुमायां ख़िदमतूं सर अंजाम ॾींदड़ सिंधजाई आहे। सो डॉक्टर उमेर रुबाब जोखियो डर्मेटोलॉजी में टॉप पोज़ीशन माणी आहे उनजे हिकिड़े एंट्रेंस एग्ज़ाम में ऐं उन खां अलावा हू वारनि ऐं चमड़ी जी मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी इलाज जी माहिर बि आहे। एस्थेटिशियन आहे, डर्मेटोलॉजिस्ट आहे ऐं हू इन शोबे में कीअं पंहिंजो पाण खे मनराए रही आहे। ऐं न सिर्फ़ु एतिरो पर हाणे हू हिकु ऑन्टरप्रनोर बि आहे। त जेके सवे लखे सिंधजायूं डॉक्टर उमेर रुबाब वांगुरु डर्मेटोलॉजिस्ट थियणु चाहिनि थियूं, एस्थेटिशियन थियणु चाहिनि थियूं, त कहिड़ा स्टेप्स हुजनि था जंहिंखे हू पास करे पंहिंजो पाण खे प्रिपेयर करे सघनि थियूं। सो हिन वक़्तु मूंखे जॉइन कयो आहे डॉक्टर उमेर रुबाब जोखियो। अस्सलाम वालेकुम डॉक्टर रुबाब, थैंक यू वेरी मच फॉर जॉइनिंग अस एंड असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त वी आर ऑलरेडी वेरी प्राउड ऑफ यू। पर ॿुधायो त तव्हां कहिड़े शहर खां तालुक़ु आहे? ऐं शुरू में पंहिंजे इंट्रो में ॿुधायो बि सही त तव्हांजो तालुक़ु हैदराबाद खां आहे ऐं पोइ ही डर्मेटोलॉजी जी जर्नी, एस्थेटिशियन थियण जी जर्नी कीअं स्टार्ट थी? अस्सलाम वालेकुम लैला, होप यू आर वेल। हेलो जी डॉक्टर उमेर रुबाब, आवाज़ अचे पियो। मां पुछो पंहिंजे सफ़र बाबति ॿुधाइजो त कीअं डर्मेटोलॉजी जो सफ़र कीअं शुरू थियो? जी लैला, आई वुड स्टार्ट विद माय सिंस तव्हां मूंखां पुछो मां किथां थी बिलोंग जी ज़रूर। सो आई एम बेसिकली फ्रॉम लाड़काना ऐं पोइ मां जेको आहे मां हैदराबाद शिफ्ट थी वई हुयमि। आई डिड माय अर्ली एजुकेशन फ्रॉम सिटी स्कूल जिना कैंपस हैदराबाद में ऐं पोइ मां मेडिसिन जेको आहे उहा जिना मां कई JSN में। ठीक है, सही। उनखां पोइ मुंहिंजी हाउस जॉब थी जिना में ही JPMC जिना पोस्ट ग्रेजुएट मेडिकल सेंटर, उतां मां पंहिंजी हाउस जॉब कई। अच्छा, स्टार्टिंग खां ही मूंखे ना ब्यूटिफिकेशन जो इलाही शौक़ु हुयो। ओके। स्कूलिंग में ही मां जेको आहे आर्ट में इलाही इंटरेस्टेड हुयमि and then I got to know about this very new field which is aesthetic medicine जेकी असांजे गवर्नमेंट जे इदारनि में न पढ़ाई वई आहे। हुनजो एक्सपोजर एस्थेटिक मेडिसिन इज समथिंग जंहिंजो एक्सपोजर असांखे गवर्नमेंट हॉस्पिटल्स में नाहे मिलंदो। ओके। सो आफ्टर माय हाउस जॉब आई जॉइंड अ क्लिनिक इन कराची थोड़ो सो यू नो एक्सपोजर वठण लाइ। I felt like I am, you know, enjoying the field quite much. पोइ जेको आहे मां further specialization aesthetic medicine में करण लाइ मां दुबई ट्रैवल कयमि। उतां जेको आहे American Academy of Aesthetic Medicine is you know it's a you know हिन वक़्तु तव्हांखे कहिड़े टाइटल सां सॾियो वञे? तव्हां एस्थेटिशियन आहियो या डर्मेटोलॉजिस्ट आहियो या ॿई आहियो? मां ॿई आहियां। ठीक है, यानी so starting में I traveled to Dubai. I got my certification from American Academy of Aesthetic Medicine जंहिंजो सेंटर दुबई में हुयो। However, the degree, the certificate is USA approved.
USA जो सर्टिफिकेट है, so उतना मां सर्टिफिकेशन का I traveled back, I started working with again clinic. I होते मु feel कियो कि since I'm a doctor I should know skin skin जो diseases जेके आए ना उहे भी other than just beautification, because I saw a lot of people coming in and हो जेके आए ना मुखे कने psoriasis जो patient अची वेंदो हुयो, कने eczema जो patient मूं वटि अची वेंदो, कने seborrheic dermatitis जो, कने bullous disorders जेके छाला पूरे जिस्म ते छाला थी वेंदी, उहे patients में मूं वटि ईंदा हुया expecting me to know stuff since I was dealing with skin, right? त उन टाइम ते obviously मूंखे since deep in depth knowledge ना हुई, since हुन वक़्तु मां MBBS हुयमि ऐं aesthetic physician aesthetic medicine में मां specialization कई. I did not know much about dermatology में aesthetics जी पढ़ाई न हूंदी आहे, उन जी ॼाण न ॾिनी वेंदी आहे, जीअं तव्हां चयो पई aesthetics यानी completely मुख़्तलिफ़ फील्ड आहे dermatology खां. बिल्कुल बिल्कुल. तो यानी कोई भी aesthetics पढ़ी सघे पियो, उन जी ट्रेनिंग हासिल करे सघे पियो. Is that so, डॉक्टर बाबा? Yes. बिल्कुल बिल्कुल. तव्हां ॿुधो हूंदो BDS जेके डॉक्टर्स कंदा आहिनि हो भी स्पेशलाइजेशन एस्थेटिक मेडिसिन में करे सघनि था. एस्थेटिक मेडिसिन में स्पेशलाइजेशन करण does not necessarily means के तव्हां डर्मेटोलॉजिस्ट भी आहियो. ओके, राइट. सो उन खां पोइ मां पंहिंजो कुझु छा प्रोसीजर हुजे थो, त काफ़ी छोकिरियूं न्याणियूं जेके इंट्रस्ट रखनि थियूं एस्थेटिक्स में ऐं उन्हनि खे बि शौक़ु आहे त हू चमड़ी ते स्किन ते कमु कनि या अहिड़े क़िस्म जा प्रोसीजर्स उन्हनि खे अचनि, त छा तरीक़ेकार हुजे थो, किथां उनजी ट्रेनिंग हासिल थिए थी, किथां सर्टिफिकेट तव्हां हासिल करे सघो था, केतिरो ख़र्चो अचे थो, इहो जेकॾहिं तव्हां ॿुधाए सघो असांजी उन्हनि तमामु ॾिसंदड़ छोकिरियुनि खे. बिल्कुल. अच्छा ॾिसो, स्किन डिजीज़ेस में तव्हां स्पेशलाइजेशन तव्हां हितां बि करे सघो था. ठीक है, जेके असांजो सिंस आई टोल्ड यू मां सिविल हॉस्पिटल मां पंहिंजी ट्रेनिंग हासिल कई आहे डर्मेटोलॉजी में, एंड सिंस इट्स अ गवर्नमेंट हॉस्पिटल इट इज एवरीथिंग स्किन डिजीजेस. ठीक है, स्टार्टिंग विद नॉर्मल एक्ने टू लाइफ थ्रेटनिंग डिजीजेस. ठीक है, जंहिंमें बुलस डिसऑर्डर्स भी अची वेंदा आहिनि ऐं स्टीवन जॉनसन सिंड्रोम, ये लाइफ थ्रेटनिंग कंडीशंस हूंदियूं आहिनि. दिस इज बेसिकली डर्मेटोलॉजी. ठीक है, हुन जी ट्रेनिंग तव्हांखे सेवरल हॉस्पिटल्स गवर्नमेंट हॉस्पिटल्स मां मिलंदियूं. ठीक है. देन कम एस्थेटिक मेडिसिन. एस्थेटिक मेडिसिन जो इट इज बेसिकली रीजनरेटिव मेडिसिन ऐं इलाही न्यू ऐं इमर्जिंग फील्ड आहे. त हिन जी ट्रेनिंग इनिशियली व्हेन आई स्टार्टेड ऑफ देयर वाज नो वन ऑफरिंग ट्रेनिंग्स इन पाकिस्तान. त इन लाइ मूंखे ट्रैवल करणो पियो टू दुबई. ओके, सही है. हाउएवर हींअर असां वटि इलाही डॉक्टर्स आहिनि जेके पाण भी ट्रेनिंग्स ॾियनि था एस्थेटिक मेडिसिन में. वी हैव अ लॉट ऑफ इंस्टीट्यूट्स जेके पाण सर्टिफिकेशन कोर्सेस कराइनि था एस्थेटिक मेडिसिन में. सो नाउ इट हैज बिकम वेरी इजी ट्रेनिंग इन केतिरो तव्हांजो एक्सपेंसिस बाबति जेकॾहिं ॿुधायो त केतिरो तव्हांजो ख़र्चो आहे जॾहिं तव्हां दुबई मां कयो, या हाणे ई पाकिस्तान में इज़िली मुनासिब कीमत में मुनासिब फीस में थी सघे पई? बिल्कुल बिल्कुल. पाकिस्तान में त हींअर अगरि तव्हां सर्टिफिकेशन कयो था त तव्हां अराउंड 200K में आराम सां ट्रेनिंग हासिल करे सघंदो. However, if you are going abroad, you're traveling abroad and तव्हां ॿाहिर जी ही कोई सर्टिफिकेशन कयो था, like I did, which is affiliated, approved from USA, त of course इनमें ख़र्चो थोड़ो सो वधीक ईंदो. सही, ठीक. सो तव्हां छा पैगाम ॾियणु चाहियो पिया? अक्सर करे जेके न्याणियूं जिन डर्मेटोलॉजी स्टडी कई आहे, जिन MBBS पढ़ियो आहे, अक्सर करे उनजा वालिदैन उनखे चवंदा आहिनि त हू सर्जरी जी तरफ़ वञनि. डर्मेटोलॉजी में कमु करण खां तव्हां सम्झो पिया त थोरो घणो रोकियो वेंदो आहे, वरी पोइ एस्थेटिक्स हाणे अची वई आहे, त उन बाबति थोरी घणी न्याणियुनि खे ॾुखियायूं अचनि पियूं पंहिंजे वालिदैन जे साम्हूं या डिसीजन मेकिंग में? डू यू थिंक सो? अच्छा ॾिसो, हाणे सिंस अवेयरनेस इलाही अची वई आहे, एंड वी बीइंग डर्मेटोलॉजिस्ट असां ऑल काइंड्स ऑफ पेशेंट्स सां डील कंदा आहियूं, स्टार्टिंग विद असां ॿार ॾिसंदा आहियूं जेको नयो ॼमंदड़ ॿार हूंदो आहे उन जूं डिजीज़ेस बि ॾिसंदा आहियूं, त 60 years old जूं बि डिजीज़ेस ॾिसंदा आहियूं. सो वी हैव मोर देन 4000 स्किन कंडीशंस जेके असां जंहिंसां डील कंदा आहियूं, जेके असां मैनेज कंदा आहियूं. सो आई फील लाइक यस, इंटीरियर में बिल्कुल डर्मेटोलॉजी खे थोरो सो डिस्करेज कयो वेंदो आहे. हाउएवर talking about Karachi, Hyderabad, त हाणे थोड़ी सी अवेयरनेस फील्ड. हां, yes it is. My father असल में ना my father was a जी. तव्हांजे पेरेंट्स जो छा रिएक्शन हुयो? असां उहो ॼाणण में घणा इंटरेस्टेड आहियूं. जी
He was very happy. My father was very happy. He dealt with gynecologists himself since he was a government officer. So I mean, according to my father, it's a very nice field, very relaxed field. तहाँ जो living standard, lifestyle भी compromise न तो थे, and it's a very I mean इलाही relaxing है. Relaxing in a way कि training is not very relaxed. However, once you're done with the training, तदा easily एकड़ी ना साफ सुथरे माहौल में कम करे था सगो बेगी. Right? तहाँ जो lifestyle compromise न तो थे, तहाँ जो standard of living ओड़ो ही है. तो तव्हां घर खे आराम सां मैनेज करे वेंदा आहियो. केतिरो ॾुखियो हुजे तो हिकु कमु कंदड़ डॉक्टर जे लाइ, सिंस यूर एन एस्थेटिशियन, डर्मेटोलॉजिस्ट, तव्हांखे घर बि ॾिसणो हूंदो, पंहिंजा ॿार बि ॾिसणा हूंदा, छा मैनेज थी वञे थो? अक्सर करे सोचियो वेंदो आहे त जेके डिग्री कंप्लीट करे डॉक्टर्स, फीमेल डॉक्टर्स अक्सर करे घर वेही रहंदियूं आहिनि. उन बाबति तव्हांजी छा राय आहे? ऐं तव्हां हुनजो मिसाल आहियो, तव्हां सक्सेसफुली कमु कयो पिया. जी. Yes. So once, of course, you have taken a lot, like you have put a lot of efforts in your studies. So I would like to say कि यह समझदारी सी गाल ना है. I see a lot of girls doing their MBBS, getting done with their जो house job है उनका वो घर में ही घरदारी करनी है. No doubt घरदारी भी is a very nice thing to do, but along with that I feel like a female should be independent enough. मुझे parents, मुझे husband also, he has supported me a lot, and he still does support me. Once I have certification from US, now he's supporting me and encouraging me to travel to the UK also. Further specialize, मतलब अन्या वधिक पंहिंजी ना महारत वधाए ऐं फर्दर अञा वधीक एजुकेशन. पर इहा सपोर्ट हर MBBS पास कंदड़ खे शायदि न मिलंदी आहे. त उन ई बाबति आउं राय ॼाणणु चाहियां पई त पोइ उते किथे माइंड सेट चेंज थियण जी ज़रूरत आहे, या घर वारनि ते इहा घणे भाङे ज़िम्मेवारी अचे थी त जेका डॉक्टर MBBS ग्रेजुएट आहे या BDS करे पई, मेडिकल जो को बि शोबो आहे, उन में नाइट शिफ्ट दरकार हूंदी आहे अक्सर करे, त उन में उन्हनि खे उहा बि वॾी हिकिड़ी ॾुखियाई लॻंदी आहे. त तव्हां एज़ अ डॉक्टर इन बारे में छा चवणु चाहींदव? ॾिसो, थिंकिंग चेंज करण जी त ऑब्वियसली ज़रूरत आहे. हस्बैंड्स खे बि खपे कि उहे पंहिंजी वाइफ्स खे सपोर्ट कनि. आई अंडरस्टैंड इलाही जेके जॉइंट फैमिली में छोकिरियूं रहनि थियूं हुननि खे स्ट्रगल करणो पए थो पंहिंजी एजुकेशन खे फर्दर कंटिन्यू करण लाइ. लेकिन आई हैव सीन गर्ल्स के हू बि कॉम्प्रोमाइज़ करे छॾींदियूं आहिनि ऐं देयर लाइक अच्छा ठीकु आहे, बसि पंहिंजो घर हलाइणो आहे ऐं अगरि मूंखे हेतिरो थोरो सो सैक्रिफाइस करणो पए थो त दैट्स ओके, बट आई थिंक दैट्स नॉट. हिते यू शुड नो हाउ टू, आई मीन तव्हांखे न पाण में पंहिंजी हिकिड़ी न सेल्फ वर्थ तव्हांखे ख़बर हुजणु खपे ऐं तव्हांखे पंहिंजे लाइ स्टैंड वठणु खपे. अगरि जिते तव्हां शुरू खां वठी नर्सरी क्लास खां असां स्ट्रगल में लॻंदा आहियूं त आख़िर ताईं असांजी स्ट्रगल ख़तमु कोन थींदी आहे. अगरि शुरू खां नर्सरी KG ज़ाहिर हिकिड़ो दिमाग़ में हूंदो न कि मां वॾी थी हे थींदमि ऐं मूंखे हिते पहुचणो आहे. त आई थिंक दिस इज अ वेरी बिग कॉम्प्रोमाइज़ करणु घुरिजे. डॉक्टर बाब, तव्हां वटि जेके पेशेंट्स ईंदा आहिनि चमड़ी जा, सभ खां आम शिकायत खणी करे कहिड़ी ईंदा आहिनि? एक्नी. We see a lot of acne patients. ईअं न चवंदा त असांखे अछो थियणो आहे, ईअं कोन चवंदा आहिनि? छो त अक्सर करे इहो घणो चयो वेंदो आहे. त छा तव्हां अहिड़नि पेशेंट्स सां डील कंदा आहियो, अच्छे ऐं कारे वारनि सां? जी. Yes, a lot of times. पोइ कीअं तव्हां उन्हनि खे कन्विंस कंदा आहियो, छा सम्झाईंदा आहियो? ॾिसो, असांजो एशियन टोन आहे न, उहो चेंज नथो थी सघे. असां वटि इलाही पेशेंट्स, वटि कल्ह बि 2 पेशेंट्स आया आहिनि, दे वर इंसिस्टिंग कि असांखे वाइटनिंग ड्रिप्स लॻाए, असांखे वाइटनिंग ड्रिप्स. But I am not in one of those patients who had a history of jaundice. The amount के like समझाया भी कि since your liver function is compromised, so I would not want to do this on you. But he was very stubborn. मतलब कोई भी अच्छो थियण चाहे पियो. Yes, exactly. ॿी खे मां चयमि तव्हां पंहिंजो बैरियर फ़िलहाल थोरो सो न मेंटेन कयो, उन खां पोइ we will go for whitening procedures, and she was like no, I want everything जेको मां मूंखे अच्छो करे मूंखे न overnight. Right. अच्छा, आख़िर में डॉक्टर बाब, what message would you like to give तमाम उन्हनि न्याणियुनि खे जेके हिन वक़्तु तव्हांखे ॾिसी रहियूं आहिनि? मां बसि एतिरो चवणु चाहियां थी
since I earlier also I mentioned कि you should know your worth, you should know who you are. ता इतनी मेहनत कया ता further भी पंहिंजी जेका है उहा मेहनत जारी रखो ऐं नंढी मतलब I understand हर शइ इम्पोर्टेंट आहे जिते तव्हांजी फैमिली इम्पोर्टेंट आहे जिते तव्हांजा ॿार इम्पोर्टेंट आहिनि तव्हांजो हस्बैंड इम्पोर्टेंट आहे उते तव्हांजी डिग्री ऐं बिल्कुलु you should know your worth, you should take steps for yourself and you should continue your education and be financially independent. यो strong message हुयो तमामु घणो. So thank you very much Dr. Rubab, we are very proud of you. तव्हां जेको कमु कयो पिया उहो ज़बरदस्त आहे ऐं तमामु उन्हनि न्याणियुनि जे लाइ ही उत्साहींदड़ कमु आहे जेको तव्हां कमु कयो पिया ऐं जेकॾहिं हू बि अॻिते अचणु चाहिनि थियूं त वाई नॉट हू बि इहो कमु तव्हां वांगुरु करे सघनि थियूं. सो थैंक यू वेरी मच, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांखे जॉइन कयो. नाज़रीन दैट्स इट फॉर टुडे. इंशाल्लाह मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते. अल्लाह हाफ़िज़.